हबीब कुमार करो साहब बुराए पियो हुनखे। जी जी आऊं या अच्छा वेचा मैं आई कमिंग सर कमिंग कमिंग। अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम। शेख तबीयत ठीक है फाइल ॾिजो तव्हांजी। जी सर अच्छा हबीब नालो तव्हांजो आहे? जी 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 सर जी सर सही। जी सर तव्हां घणा क्लास पास आहियो? हाँ सर 4 दर्जा कयासीं क्लियर। अच्छा अच्छा। हाँ वांदा वेठा थी घर पोइ मुझे अप्लाई करे छॾियो प्यून जे लाइ अप्लाई कयो? जी पटे वाले जी लाइ? जी सर वो पंहिंजे ॻोठ में हिकिड़ी स्कूल बि आहे न ठली पई हुई अच्छा त उहो पाणी भरण लाइ केरु कोन्हे पंहिंजा ॿार तंग थींदा त सही। मूं चयो आऊं ई ख़िदमत आऊं करे जीअं त हबीब तव्हां खां ॿ टे मख़सूस सवाल कया हूंदा। जी जी उमेद आहे त तव्हां सही न जवाब न ॾींदा। इंशाअल्लाह सर मूंसां कारपेट कोन कई आहे। तोसां मिलियो कोन्हे हबीब? हबीब तव्हां हिन सां कोन मिलिया? न सर कूड़ पाको कर बोतल जिम से उहा बि न। अच्छा चलो आऊं ॾिसांसि थो। ठीकु आहे आऊं सर यार मसइलो इहो त असांजा बच्चा आहिनि, न तव्हां असांखे बि पंहिंजे बच्चनि लाइ सोचणु खपे। बिल्कुलु सम्झी सघो तव्हां आया आहियो पंहिंजे बच्चनि जे लाइ हिते रोज़ी जे लाइ, सही ॻाल्हि असां बि त हिते साईं हाणे ठला त कोन वेठा आहियूं पढ़ाई करे आया आहियूं न त पोइ असां 4 दर्जा पढ़िया आहियूं बाबा असां ईअं ई वेठा आहियूं छा सीट ते भाउ? सही था तव्हां चलो ख़ैर आहे, जी ख़ैर हुजेसि। जी सर हल पहिरियों सुवालु इहो आहे जी जी त चंड ते वञण लाइ इंसान खे कहिड़ी कहिड़ी शयुनि जी घुरिज आहे? कहिड़ी कहिड़ी शयुनि जी ज़रूरत पवंदी आहे? ऐं आऊं हुते को मैनेजर कोन थियण आयो आहियां या को पंहिंजो डीसी बीसी थियण आयो अहिड़ा सवाल पिया जानी पुछनि। बा चोथों सवाल चोथों दर्जो पढ़ियल आहियां उनमें तूं उहा पुछे पियो इंसान चंड ते पुॼण लाइ मूं कॾहिं बाबा पढ़ी जनरल नॉलेज आहे न, इहे त अचणु घुरिजे। इहा सर परवेज़ ॿ करे जो वाइदो करे हिकिड़ी जो त हिकिड़ी अहिड़ी नमूनो कंदो यार चोरी हीउ कंदो। कहिड़ो तरीक़ो आहे? माना हिकु ज़बान हिकिड़ी कनि था वरी बि ॾेयो हिकिड़ी ॿकरी वञनि था। ॾिसेसि ॾिसेसि ॻाल्हाईसि थो करे ॻाल्हाईसि त हबीब। जी जी सर जी सर हा मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो त हा। जनरल नॉलेज आहे इहा साईं जनरल इंसान खे अचणु घुरिजे। ॿियो को पुछो साईं ॿियो सवाल चलो चलो ॿियो तव्हां खां जी, थोरो सवलो कयूं था। जी साईं अगरि इंसान हिकिड़ी मोबाइल ठाहे हा पंहिंजी हा त उन में कहिड़ी कहिड़ी शयुनि जी ज़रूरत पवंदी? मेन शइ का बि हिकिड़ी मेन शइ ॿुधाए। साईं मूंखे लॻे थो नट हुजे हुन में पानू हुजे न। पूरो टाइट करण लाइ न या कैमरा हुजे। मूंखे तोमां उमेद इहा कोन हुई अभी। न साईं हाणे मूंखे तव्हां वो चौकीदारी आहे न हा वो काशी थी आहे। अच्छा काशी डन आहे? हा वच्छी ॾिनी आहे। डन आहे न? ओके आहे न? ठीकु आहे सही आहे पर चौकीदारी कंहिंखे ठीकु आहे। पटे आऊं पटे हली रहियो आहियां न हे चौकीदार जी ॻाल्हि पई हली ऐं तव्हां असां सां कारपत कंदा असां सां जेको सो सुठे न नमूने न कारपत लाइ साईं हाज़िर रही न कारपत लाइ हाज़िर रही बाक़ी जेको आहे सवाल पुछो न बाबा अच्छा हिन जो बि जवाबु नथो अचे तव्हांखे? न साईं इहो नट पानू हूंदो। चलो ॿियो सवाल जो जवाबु ॿुधायो जी त सॼ जूं किरणूं इंसान जे कहिड़ी कहिड़ी जेको सो प्रोटीन ॾियनि थियूं इंसान खे? सॼ जी जेकी सुबुह जी किरण आहे हा हा उहा इंसान जे जिस्म ते कहिड़ी कहिड़ी जेको सो प्रोटीन मुहैया करे थी? मुंहिंजे ख़्याल में कफकोल बि उन मां ठहंदी। कफकोल? कफकोल दवा उहो पोइ सिज जे किरण मां ठहंदी। साईं इंसान खे कहिड़ो प्रोटीन मिले थो? अच्छा इंसान जी खे हा। इंसान खे साईं मथे जो वार हुन में माना घंजो थींदो काड़ो लॻंदो गर्मी लॻंदी हुनखे मथे जा बाबा वार आउं बेनिफिट जी ॻाल्हि पियो करियां एडवांटेजिस जी ॻाल्हि पियो करियां नुक़सान जी ॻाल्हि कोन पियो फ़ाइदे जी ॻाल्हि पियो मूंखां तूं हू पुछ न पर अलीफ खां इहे यके ताईं विच में बे अचे थो सीन अचे थो शीन अचे थो स्वाद अचे थो साईं हाणे ख़बरूं पुछ न साईं तव्हां पटे वाली लाइ तव्हां ते पढ़णु कोन आयो तव्हां खां अली वख बे बदक पुछां साईं पोइ ही तव्हां नौकिरी जो कमु कहिड़ो हूंदो साईं? साईं तुंहिंजो कमु हूंदो पर जनरल नॉलेज सफ़ाई कंदोसि। हिन सवालनि सां तव्हांजे दिमाग़ जी शार्पनेस ॾिठी वेंदी। सवाल पुछो यार हाणे सवाल त सर यार ये हमारे कमरे की सफ़ाई कोन थी? अरे तुंहिंजे कमरे जी कोन थी आहे? या असांजे सभाने आई खाओ पिया
साईं कमरे जी तूं हालत हली अड़े ॾिस मूं यार चयो हुओ पुनू खे यार यार हाणे तूं हली ॾिसो बाबा। कंद यार आऊं करायां थो न बाबा हाज़िर हाज़िर यार हाणे हाज़िर कंदा हीअं न न थी वेंदो राति ताईं थी वेंदो मुला कुझु सोच जी कुझु चांस ढूंढी वियो साहब इहो आहे त तव्हांखे ॿार मिलणो पवंदो न हुन लाइ त तव्हांखे ॿार मिलणो पवंदो पोइ तव्हां पुछी वठो न मूंखे वरी साहब सां मिलणो तव्हां सवाल करियो हा त पोइ मुनीर सां तूं ॻाल्हाए हुन सां मिल कमु थी वेंदो तुंहिंजो इंशाल्लाह मुनीर ही पंहिंजो अचे पियो दर दर तोखे में ॿुधायो वञे पंहिंजो बकरी अथी त बाबा ग़रीब हाणे माण्हू असांजा बि त बच्चा आहिनि न हाणे बच्चा ॾिसें आहिनि थो पंहिंजो हींअर जेकी तव्हांखे जॉब मिली रही आहे जी उहा साॻी हुन मुनीर वटि बि आहे हिन जॉब जो वॾो दबदबो आहे न दबदबो असां बि उन्हनि जे हेंड वारा आहियूं मूंखां ठीकु थोरा आहे न? घटि वठो कुकुड़ जे बचे ताईं करियां थो सॉरी सिंधी वछ कुकुड़ वछ न त ॿ बकरियूं सिंधी कुकुड़ साईं न पोइ साईं सवालनि जा जवाब ॾियो था एतिरो त मूड कोन्हे न आऊं ग़रीब माण्हू आऊं साईं किथां पोइ तव्हांखे सवाल ॾेई पोइ पास करणो पवंदो मेरिट पुछो ते सवाला पुछो पोइ सवाला मेरिट पुछो ते सवाल त साईं हाणे चलो मैथ जो हिकिड़ो सवाल तव्हां खां पुछां थो जी जी तव्हां मूंखे 4 ऐं 8 जो एलसीएम कढी ॾेखारियो ॾिसूं घणो 4 ऐं 8 जो एलसीएम 4 8 ही थींदो वञी साईं एतिरो टाइम कोन्हे हाँ, एतिरो टाइम कोन्हे थोरो जल्दी 4 ऐं 8 शुगर फ्री बोतल साईं तव्हां खां मूं एलसीएम पुछियो आहे एलसीएम साईं ही तव्हां सवाल जेका पुछिया न आऊं साईं ते डीसी कोन थी हाणे आया ना ही एस जो को वॾी को प्रमोशन मूंखे का वॾी का साईं तोखे ख़बर आहे हिन चौकीदार जे डीसी एसी बि इन जे ई मातहत हूंदा साईं मातहत हूंदा न हाणे पढ़ियल 4 दर्जा या तव्हां सवाल मूंखां पुछियो पिया जेको पोइ साईं तव्हां मुनीर सां मिलो मुनीर या को त तो हल्को हथ रखाराए असांजो साईं साईं ग़रीब माण्हू आहियूं बाबा मिसकिन ॿ आहियूं ऑप्शन ॾिना आहिनि तव्हांखे वछ या 2 बकरियूं 5000 ते कराए 5000 न साईं पोइ तव्हां सवालनि जा जवाब ॾियणा पवंदा तव्हांखे सवाल बि त सवाला कोन्हा पुछियो चलो सवलो थो पुछां तव्हां खां टाइम पाण थोरो बचो आहे जी साईं तव्हां मूंखे इहो ॿुधायो त ABCD में वोवल्स घणा आहिनि वोवल्स अखर घणा ABCD में वोवेल जी हा ABC थोरो जल्दी साईं टाइम थोरो आहे 3 थिया साईं कहिड़ा ABC साईं मुकमल A to Z हा हा अल्फ़ाबेट में वोवल्स अल्फ़ाबेट घणा A to Z जी True. हा True. सॉरी हाँ? ठीकु आहे तव्हां वञी सघो था न पोइ साईं मुंहिंजो करे आऊं ग़रीब माण्हू आऊं साईं हुतां भाड़ा भुता करे हिते आया आहियूं साईं बाबा ॿारहं दुखी लाइ त असां बि त हिते पंहिंजे बचनि लाइ वेठा आहियूं बाबा चलो तव्हां ईअं करियो जी मुनीर सां मिलो जी इंशाल्लाह तव्हांजो कमु थी वेंदो पोइ थोरो हल्को हथ तव्हां हुन थैंक यू प्लीज़ हल्को हथ लाइ रखायो थैंक यू हलो अरे बाबा डीसी तूं छा कंदे पटियाली वटि पटियाली मुंहं खे ज़िंदगी ताईं बणिजी ईंदे हा न डीसी जा बोरा भरिया पिया आहिनि अचो तव्हांखे नालो खपे डीसी अलिया ॾेई छॾियां हा सुभाणे हली अचु हा में त कमु थी वेंदो हलियो अचु वालेकुम सलाम इंटरव्यू ॾेई आयासीं हाँ, पास करे छॾियो शुक्र चई हा मुनीर सां तव्हां थोरो लेन देन अची में जो चलो त कोन्हे पोइ बकरी तव्हांखे ॾींदो न बकरी कोन मूं साईं खे ॿुधायो मूं वटि आहिनि 2 सिंधी कुकड़ियूं आहिनि हिकिड़ी घर में ॿियारियूं घर जी सूंहं आहे हिकिड़ी तव्हांखे था ॾियो या खाली सिंधी कुकर ते तरी मज़ो थींदो यार ग़रीब आहियूं सफ़ा हुते ओ मच्छी मच्छी खणी ईंदो साहब आहे साहब हिकिड़ो मिनट मुंहिंजो एजाज़ तोखे जेकी 4 एकड़ ज़मीन ॾिनी चौकीदारी ते हा चौकीदारी में ऐं हुन फोटूं कई मां हुन मां 2 एकड़ मुंहिंजे हवाले कया सभु कंहिं तव्हांखे ॾियां उहो हुन काशिब वर्ष ॾिनी उहा तव्हांखे हुन परवेज़ वारी बकरियूं तव्हांखे हिन वारी कुकर बि तव्हांखे ॾियां अञा तो चए थो न तितर बि अठियां सभु तव्हांखे साईं न हाणे साहब सां ॻाल्हाइणो पवंदो तुंहिंजे बारे में साईं अर्ज़ु कयो साईं अर्ज़ु पोइ हाणे छा हर शइ हुन मुंहुं 2 एकड़ में फोटूं लॻाई
पर हाँ तुम बाबा बाबा गलती साहब मुंहिंजो जे यार हाँ तुम यार आई परेशान था करियो ॿ बाबा मिंट क्या आओ ग़रीब आहियां असांजे वरी पाड़े में हिकिड़ी पई आहे वाह। ख़ाली स्कूल मुंहिंजो पचे हली लॻी वेंदो ऐं मुंहिंजा बचा सुखिया अव्हांखे हर शइ मिलंदी न बाबा हाँ तितर तितर बाबा हर पगार मां पंहिंजे बाबा जी मिठाई निकिरे हर पगार मां मच्छी हाँ। अचो वेंदो कॾहिं दाल साईं साना पाठ निकिरनि था न पला पला पलनि जी मौसम हूंदी पला बि तव्हांखे मिलंदा हुआ कॾहिं भई पोइ तितर में खाराए अच्छा कारा सभु जेका बि। बसि तितर थिया पहिरीं तितर पंहिंजे बाबा लाइ हाँ पहिरीं तितर पोइ त चलो साहब खे चओ मां थोरो चओ बस साहब मूं दॿ कदीमा आउं पको सम्झां आउं पको सम्झां बराबरि। वरी महिरबानी वरी महिरबानी पहिरियों